नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे सीता रोड में ख़बर ॾींदा हलूं त सीता रोड लॻ ॻोठ डिबी में पोरियत जे घर के बाहि विकोड़े वई है। ग़रीब पोरियत मिठल सोलंगी जे घर के ओचितो बाहि लॻण सबबि हिकु अदद चाइना मोटरसाइकिल 2013 मॉडल ऐं ॿियो घर जो समूरो सामान सड़ी रख थी वियो आहे। पोरियत मिठल सोलंगी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मोटरसाइकिल समेत घर जो काफ़ी सामान सड़ी वियो जेको सालनि खां पोरियो करे ठाहियो हो। चूंडियल नुमाइंदे वसवारनि खां मदद जी अपील कई है। जी बिल्कुल, ॿुधाईंदा सीता रोड लॻ ॻोठ दुबी में पोरियत जे घर के बाहि विकोड़े वई। गरीब पोरियत मिठल सोलंगी जे घर के ओचितो बाहि लॻण सबबि हिकु अदद चाइना मोटरसाइकिल 2013 मॉडल ऐं ॿियो क़ीमती घर जो सामान सड़ी रख थी वियो आहे। इन अफ़सोसनाक वाक़े ते पोरियत मोहम्मद मिठल सोलंगी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मोटरसाइकिल समेत घर जो सामान काफ़ी सड़ी वियो आहे जेको सालनि खां पोरियो करे वरितो हुयुमि। चूंडियल नुमाइंदनि ऐं वसवारनि के मदद जी अपील कयां थो। जी मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।